अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये तो जो मेज़बान शहज़ाद नारे जो ये तो असांजो यूट्यूब चैनल आहे शहज़ाद नारे जो। जी बिल्कुल दोस्तों, तो अॼु असांजो जेको व्लॉग आहे, अॼु असीं हिन हफ़्ते सचल सरदार सरमस्त ते मौजूदु आहियूं, जिते माल जो प्रोग्राम ते बि आहे। सो अव्हांखे असां हिन पंहिंजे वीडियो जे ज़रिए बि ॾेखारींदासीं ऐं ॿिया कुझु मनाज़िर बि सचल साईंअ ते तव्हांखे ॾेखारींदासीं। दर्शगाऊं दरगाहूं हिकिड़ो माना शाइरीअ जो जेका मिठास आहे सचल साईंअ जी, जा उहो रंग जा सुफ़ियान इश्क, त माण्हू उहे अक़ीदतमंद जेके हिते अची करे नाच कंदा वग़ैरह गाना जेको बि कंदा, त बिल्कुलु असां सां गॾु रहिजो। जी दोस्तों, तो तव्हां ॾिठो हूंदो अॼु जो असांजो व्लॉग असांजे यूट्यूब जे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। परे परे खां जेके पंहिंजड़े आहिनि सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग शाइर अदीब सचल सरमस्त ते परे परे खां जेके पंहिंजड़ा अचनि पिया, त उन्हनि जो जेको तव्हांखे असां ॾेखारियोसीं। उमेदु आहे त अॼु जो जेको व्लॉग आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। ऐं बिल्कुलु तव्हां ॿाहिरि ॾिठो हूंदो सचल साईंअ जी दरगाह जे ॿाहिरियां जेके दुकान लॻल आहिनि, जा उते जेके शयूं वग़ैरह आहिनि, उतां जेके पंहिंजड़ा अचनि पिया त उतां ख़रीद करे वञनि पिया। ऐं त दोस्तों बिल्कुलु अॼु जो जेको असांजो व्लॉग आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। महिरबानी।